नाज़रीन, मुल्क समेत सॼी दुनिया में पाण मञाईंदड़ नाले वारी शाइरा परवीन शाकिर जे विछोड़े खे 26 साल थी विया। परवीन शाकिर विछड़ी आहे पर मदान खां विसरी न आहे। अचो त रिपोर्ट ॾिसूं। चलने का हौसला नहीं, रुकना मुहाल कर दिया। इश्क के इस सफर ने तो मुझको निढाल कर दिया। मुमकिना फैसलों में एक हिज्र का फैसला भी था। मुमकिना फैसलों में एक हिज्र का फैसला भी था। हमने तो एक बात की, उसने कमाल कर दिया। खूबसूरत जज़्बे शाइरा परवीन शाकिर 24 नवंबर 1952 में कराची में जन्म वरितो। कराची यूनिवर्सिटी में 1972 में MA अंग्रेज़ी ऐं MA लिसानियात 1980 में कयईं। 1982 में CSS जे इम्तिहान में सॼे पाकिस्तान मां ॿी पोज़ीशन हासिल कई ऐं कस्टम्स में ऑफिसर तौरु मुक़ररु थी। परवीन शाकिर नंढी उमिरि खां ई शाइरीअ जी शुरूआत कई। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ ख़ुशबू 1976 में छपियो, जेको तमामु घणो शोहरत जो सबबु बणियो। उनखां पोइ इनकार, ख़ुदि कलामी, गोशा चशम ऐं पोइ केतिरा ई किताब छपिया। संदसि शाइरी में रोमानवी रंग भरियल हुआ। उहो ई सबबु आहे जो हू नौजवाननि जी पसंदीदा शाइरा हुई। हिन पंहिंजे लाज़वाब शाइरी में मोहबत, हुस्न ऐं औरत खे पंहिंजो मौज़ू बणायो। मुनफ़रद लहजे जी शाइरा हुजण सबबु खेसि घटि अरसे में न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया में हद खां वधीक शोहरत मिली। ख्वाब में भी तुझे भूलूं तो रवा रख मुझसे, तो रवैया जो हवा का खसो खाशाक से है। बज़्म अंजुम में कबा खाक की पहनी मैंने और मेरी सारी फजीलत इसी पोशाक से। अहिड़ियुनि ख़िदमतनि एवज़ खेसि प्राइड ऑफ परफॉर्मेंस ऐं आदम जी अवार्ड समेत ॿियनि केतिरनि एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। परवीन शाकिर 26 नवंबर 1994 में रोड हादसे में फ़ौत थी वई, पर अॼु बि हू मदाहनि जे दिलनि में ज़िंदा आहे। बात शनासाई के